मुझे कहते तुम्हें हम गोलियों से उड़ा देंगे। मुझे कहते हैं इसका हाथ छोड़ो, तुम अपने घर चली जाओ। मैंने कहा नहीं, मैं अपने शोहर का हाथ नहीं छोड़ूंगी। शादी किया कोर्ट में 31 तारीख ते दादू कोर्ट में असां शादी कई आहे। गोलियुनि सां अची मुंहिंजे घर में गिरिया आहिनि। मुंहिंजो निकाहनामो ज़ब्त कयो अथनि। मूं ते मुंहिंजी माई ते पिस्टल सिधा कया अथनि। मुझे कहते हैं इसका हाथ छोड़ो, तुम अपने घर चली जाओ। मैंने कहा नहीं, मैं अपने शोहर का हाथ नहीं छोड़ूंगी। मुझे कहते तुम्हें हम गोलियों से उड़ा देंगे। मेरा नाम नौरीन। कहाँ से हो? मैं हैदराबाद से। हैदराबाद जी। शकील से आपने पसंद की शादी? जी। अच्छा, आपके घर वाले आपको परेशान नहीं कर रहे हैं? वो कुछ भी नहीं कर रहे। मतलब ना पंहिंजे घर वारनि खां लातालू करे। मैंने कहा था घर वारनि सां लातालू करे इंजे करे। वो बस पंहिंजी जिंदगी वो कुछ नहीं कर रहे। जो कर रहे हैं इसके घर वाले कर रहे हैं, मेरे घर वाले कुछ नहीं कर रहे। अहमद शफीक अहमद वल्द हाजी खान सियाल मदीना कॉलोनी में असां रहूं था। असां पसंद जी शादी कई आहे कोर्ट में 31 तारीख ते दादू कोर्ट में असां शादी कई आहे। गोलियुनि सां अची मुंहिंजे घर में गिरिया आहिनि। मुंहिंजो निकाहनामो ज़ब्त कयो अथनि। मूं ते मुंहिंजी माई ते पिस्टल सिधा कया अथनि ऐं चवंदा असां तव्हांखे जान सां मारींदासीं, तव्हां शादी छो कई आहे। असांजो बुनियादी हक़ आहे, इस्लाम ऐं असांजो कानून असांखे इन ॻाल्हि जी इजाज़त ॾिए थो तव्हांखे पसंद जी शादी जो हक़ आहे, तव्हां कयो। मुंहिंजा मतिलबु न घर वारा मुंहिंजा ॿाहिरि मूंखे धमकी ॾियनि था। मुंहिंजो भाउ हिकिड़ो फौजी आहे, ठीकु आहे, फौजी आहे, हिते अची माण्हुनि खे चए थो गुंडागिरी कंदो आहे। चए थो मां आईएसआई में कुझु बि कोन्हे। तरफ़ पहिरीं शादी न आहे थियल, सिर्फ़ु मुंहिंजी पहिरीं शादी हिन सां ई थी आहे। मुंहिंजी का शादी शकील अहमद सियाल सर वल्द हाजी खान सियाल वेठल ॻोठ थलो। मुंहिंजी का शादी कोन्हे थियल। मां हिन सां पसंद जी शादी कई आहे। सर पसंद जी शादी असां हिक ॿिए सां न सोशल मीडिया ते कनेक्ट थियासीं, उतां असां मतिलबु न हिक ॿिए खे पसंदि कयो, असां शादी कई। हिन पंहिंजे घर वारनि खे राज़ी करण जी कोशिशि कई पर हिन जा घर वारा राज़ी न थिया। पोइ असां मजबूर थी करे इहो क़दम खयोंसीं। मुंहिंजे घर वारनि खे मां चयो मूंखे पसंदि आहे। मूंखे चवनि त न तोखे ॻोठाणी वठी ॾींदासीं, हे कंदासीं, हो कंदासीं, न तोखे मारींदासीं असां। जेकॾहिं मुंहिंजो दिलि चवे थो जीअं शख़्स ते ज़िंदगी सर मूंखे गुज़ारणी आहे, मां हुन सां गुज़ारींदुमि न। मां कंहिंजे चवण ते न हलंदुमि न, छो जो मूंखे पंहिंजो हक़ आहे। मूंखे ख़ुदा पंहिंजो मतिलबु न दिमाग़ ॾिनो आहे, दिलि ॾिनी आहे। हर कंहिंजी पंहिंजी पसंदि आहे। उन्हनि पंहिंजी ज़िंदगी जीअं वणनि गुज़ारनि, मूंखे छॾे ॾियनि न पंहिंजे मतिलबु न सुकून सां रहण ॾियनि। सर कपिड़ा हुननि फाड़िया आहिनि, मदीना कॉलोनी खां वठी मूंखे गिरींदा आया आहिनि। हिते अची पिस्टल चैम्बर करे मुंहिंजे भाउरनि मूं ते मुंहिंजी माई ते रखिया। मुंहिंजी माई खे थफो हणनि सर। हुननि जो को हक़ त कोन थो लॻे न मुंहिंजी माई खे थफो हणनि। हिते असां सर पुलिस प्रोटेक्शन कोन ॾिनी आहे सर। असां वटि जेको मतिलबु हुयो असां कोर्ट मैरिज कई। असां चयो त हिकु ॿ ॾींहं खां पोइ असां प्रोटेक्शन वठंदासीं, जेतिरे असां 2-3 रुपया हथ कयूं। सर अची दहशतगर्द वांगुरु असांजे घर में गिरिया आहिनि। असांजा लटा कपिड़ा। जी सर निकाह सर 31 तारीख़ ते कयो आहे, पंहिंजी रज़ामंदी सां पसंदि सां कयो आहे असां दादू कोर्ट में, सेशन कोर्ट में। उन्होंने हाथ उठाए, मुझ में भी यहाँ पे कोनी मारी। मुझे कहते हैं इसका हाथ छोड़ो, तुम अपने घर चली जाओ। मैंने कहा नहीं, मैं अपने शोहर का हाथ नहीं छोड़ूंगी। मुझे कहते तुम्हें हम गोलियों से उड़ा देंगे। मेरा नाम नौरीन। कहाँ से हो? मैं हैदराबाद से। हैदराबाद जी। शकील से आपने पसंद की शादी? जी। अच्छा, आपके घर वाले आपको परेशान नहीं कर रहे हैं? वो कुछ भी नहीं कर रहे। मतलब ना पंहिंजे घर वारनि खां लातालू करे। मैंने कहा था घर वारनि सां लातालू करे इंजे करे। वो बस पंहिंजी जिंदगी वो कुछ नहीं कर रहे। जो कर रहे हैं इसके घर वाले कर रहे हैं, मेरे घर वाले कुछ नहीं कर रहे। चमन तव्हांजो पूरो निकाहनामो फाड़े पियो सर। वरी पोइ निकाहनामो वेड़े करे जेब में विझी छॾियईं। असांखे धमकी ॾिए थो त मुंहिंजो एसपी दोस्त आहे, हे दोस्त आहे, मां तव्हांखे माराईंदुमि, हे कंदुमि, हो कंदुमि। ॿियो जेको मुंहिंजो भाउ आर्मी में सिपाही आहे, उहो चए थो मां आईएसआई में हे आहियां, हो सॼी दरनि खे बदनाम कंदा, असां सां विढ़ंदा सर। ॿियो त मतिलबु न हींअर असांखे हथ त खयां अथनि, हुन खां अलावा सर पिस्टल चैम्बर करे असां ॿिन्ही ते रखिया अथनि। विच में माण्हू पइजी विया जिन्हनि असांखे छॾाए करे। मां हिते ज़ोरे हिनखे वठी करे पुगमि त मुंहिंजो साईं वटि वञूं, असांखे प्रोटेक्शन मिले। खतरो आहे, असांखे मारे छॾींदा सर। असांखे कुझु बि थियो हुनजा ज़िम्मेवार मुंहिंजो भाउ रफ़ीक ऐं शफ़ीक हूंदा सर। मुंहिंजी सॼी फैमिली हूंदी ऐं हिननि जे घर वारनि को बि एक्शन मतिलबु न कोन खयो, छो जो हिन लातालू करे छॾी हुतां। ऐं असांखे कुझु बि थियो त हिन जा घर वारा बि ज़िम्मेवार हूंदा सर।